बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जूं हेडलाइन। जैकबाबाद में आबाद थाने जी हद क़ौमी शाहराह ते मेहर शाह वेझो ॿिनि मोटरसाइकिलनि में टक्कर थियण जे नतीजे में हिकु ॼणो फौत ऐं ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे सिविल अस्पताल जैकबाबाद मुंतक़िल कयो वियो। ज़ख़्मियुनि में मांजीपुर वासी ख़मीसो रईसानी ऐं रमज़ान चन्नो शामिल आहिनि, जॾहिं त फ़ौती जी शनाख़्त न थी सघी। सुल्तानकोट वेझो कुर्बानी जो गोश्त खणी वींदड़नि खां हथियारबंदनि पारां फुर। ॻोठ बचल दायो वासी गोश्त खणी वञी रहिया हुआ त हथियारबंदनि खेनि हथियारनि जे ज़ोर ते रोके फुर लुट कई। ॻोठाणनि कुर्बानी जो गोश्त बचाइण ख़ातिर बेगारी केनाल में टपो ॾेई छॾियो। हमायूं शरीफ़ में पुराणे घरू तकरार तां खोहारो बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो। लठियूं ऐं सिरोटा लॻण जे नतीजे में 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में नाज़िम, ज़ाहिद, सलीम ऐं याकूब शामिल आहिनि, जिन खे पुलिस लेटर ॾेई अस्पताल मोकिले छॾियो। कोयटा में ईद जे ॿिए ॾींहं ते माण्हुनि पंहिंजे ॿारनि सां गॾु तफ़रीही माॻनि जो रुख़ कयो आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे कोयटा खां इब्राहिम बहराणी। कोयटा में कुर्बानी वारी ईद जे जेके पहिरियां मरहला हुया उहे ख़तमु थी चुका आहिनि। माण्हुनि पंहिंजो कुर्बानियूं करे जानवर वग़ैरह कुर्बान करे ज़बह करण खां पोइ जेको पंहिंजे कमनि कारनि में पंहिंजे मिटनि माइटनि सां मिलण में लॻी चुका आहिनि। उते जेके नंढा ॿार आहिनि उहे हिन टाइम मेलनि जो ख़ूबसूरत मज़ो वठी रहिया आहिनि, जंहिंमें ऊठ आहिनि, झूला आहिनि, उन्हनि ते जेको आहे चढ़ी करे ख़ूब लुत्फ़ अंदोज़ थी रहिया आहिनि। हिते हिन महिल असां सां हिकु जैकबाबाद खां आयल शहरी जेको हिन टाइम गर्मियुनि जा ॾींहं गुज़ारण लाइ कोयटा में मौजूदु आहिनि, उहे बि हिते पंहिंजे ॿारनि खे वठी आया आहिनि। उन्हनि खे उहो असां सां गॾु आहे, असां उनखां पुछूं था त उहे हिन मेले खे कीअं इंजॉय करे रहिया आहिनि। जीअं त तव्हां पंहिंजो नालो ॿुधाइजो। मुंहिंजो नालो ख़ादिम हुसैन आहे। ख़ादिम हुसैन छा चवंदो, कीअं इंजॉय कयो पिया हिन मेले खे? साईं ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। मेलो असांखे बहितरु लॻे पियो। असांजा नंढा नंढा ॿार आहिनि वठी आयासीं हिन जे करे त असांखे तफ़री जे लाइ हिते झूला बि लॻल आहिनि ऐं हिते जेकी आला तव्हांखे न किथे उठ बि आहिनि, उनजे लाइ असांखे मज़ो अचे पियो। ॿी का अहिड़ी जॻह न हुई तफ़री जे लाइ, असां पंहिंजे ॿारनि खे हिते वठी आयासीं। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। हीअ जो मौक़ो आहे, गर्मी बि आहे, बहितरु असां तरी करे ॾाढो गवर्नमेंट खे बि असीं अपील था कयूं त ॾाढो सुठो इंतिज़ाम कोई अहिड़ी जॻह ते जिते माना किरोना खां बि इंसानु थोरो बची सघे, हिन बीमारी खां बि इंसानु थोरो महफ़ूज़ रहे, थोरो किरोना जो एहतियाज़ करणु लाज़मी आहे। जी तव्हां ॿुधो, ही शहरी हुयो जेको जैकबाबाद खां हिते गर्मी गुज़ारण लाइ आयो आहे, हू पंहिंजे ॿारनि खे हिते घुमाइण आयो आहे। जॾहिं त ॾिठो वञे त SOPs जे तहत जेको आहे जेके बि तफ़री मक़ाम आहिनि उन्हनि खे बंदि कयो वियो आहे। हिते बि SOPs जे तहत जेको आहे मेलो लॻाइण ते पाबंदी आहे, पर वरी बि जेके उठ या जेके बि मेले में मौजूदु जेके झूले वारा आहिनि या जेके उठनि वारा आहिनि, उन्हनि जो चवणु आहे त असांजो सॼे साल में गुज़ारो इन ते ई थींदो आहे, तंहिं करे असीं इन ते ई गुज़ारो करे रहिया आहियूं। त असांखे बि जेको आहे इजाज़त ॾिनी वञे ताकी असीं इहे नंढा नंढा मेला लॻाए माण्हुनि खे जेको आहे कुझु तफ़री फ़राहम करे सघूं, छो त कोयटा में जेके बि तफ़री मक़ाम आहिनि उहे SOPs तहत बंदि कया विया आहिनि। ही हुई हुन ताईं जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां